दासिंग घोटकी वेझो चाचड़ धुरन में संगावती तकरार तां झेड़े में 2 नौजवान ॿाहिरि क़तल थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा एहसान कलवड़ खां। एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी कचोबिडी थाने जी हद ॻोठ फ़कीर मोहन चाचड़ में संगावती तकरार तां चाचड़ बिरादरी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि सॻा भाइर हाफ़िज़ अब्दुल हादी उर्फ हादन चाचड़ जेको 30 वरियनि जो नौजवान आहे ऐं ॿियो 18 वरियनि जो फयाज़ अली जेको मौके ते क़तल थी विया ऐं जॾहिं त उन्हनि जो ॿियो वॾो भाउ तारिक अली चाचड़ उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। तारिक अली जेको ज़ख़्मी आहे उनखे हल्का अस्पताल घोटकी मां तिबी इमदाद बाद गलती जोगी हालत में सखर जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त ॿई जेके भाइर आहिनि मक़तूल हाफ़िज़ हादन चाचड़ ऐं फयाज़ अली चाचड़ उन्हनि जा लाश हल्का अस्पताल घोटकी आंदा विया आहिनि जंहिंजो पोस्टमार्टम कयो पियो वञे। मक़तूलनि जे वारसनि ऐं कचोबिंडी पुलिस जो चवणु आहे त चाचड़ बिरादरी ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां हमदो चाचड़ ऐं हुनजो पुटु आहे अब्दुल जब्बार चाचड़ हिननि मथां हमलो करे गोली हणी क़तल करण बाद जवाबदार फरार थी विया। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदोला त जेको हिकु मक़तूल आहे हाफ़िज़ हादन चाचड़ ऐं ॿियो तारिक चाचड़ एहसान, अवां जी महिरबानी।